मर्कज़ी सदर अदी ज़ीनत समो साहिबा, अदी नाई जोगी साहिबा, अदी राधा भीम, अदी जायदा भुट्टो, अदी शहरबानो राहुजो, अदी आमना कुंभर, अदी जायदा शेख, अदी नूर खास के लिए, अदी नुसरत खास के लिए, SC/ST युवान अदी ससी लाखो साहिबा, रायला भुट्टो साहिबा, सबा खास के लिए साहिबा, रानी भुट्टो साहिबा, कौमी अवामी तहरीक जा नौजवान साथियों, मरकजी जनरल सेक्रेटरी मदर राहुल साहब, मनोहर भुट्टो साहब, अनवर रोहानी साहब, रोशन कन्नानी साहब, अल्ताफ खासकली साहब, हजार नाज कन्नानी साहिबा, दी रात के इलाके में तंजीम साली लाए कैंप करे कायम करे वेंदड़ अदी नजमा आराई साहिबा, ज़ीनत समो साहिबा, हिन प्रोग्राम लाए दी रात मेहनत कंदड़ कौमी अवामी तहरीक मीर प्रकाश के सदर निसार भुरगड़ी साहब, रावो कोहली साहब, निसार भुरगड़ी साहब, अल्ताफ भुरगड़ी साहब, अरबाब नोहानी साहब, किरण रेवानी साहब, मजीद बुगियो साहब, करीम बख्श कोसो साहब, SC/ST जो कारकुन बहनरों, कौमी अवामी तहरीक जो अगवान नबी बख्श भुट्टो साहब, अशरफ पलैजो साहब, मूसा कुंभर साहब, महबूब ढियोक्यो साहब, अली मर्दान खोसो साहब, राधा भील साहिबा, मुखे सचमुच तव्हां हेतिरियूं सारियूं भेनरूं स्टेज ते ॾिसी ही पिंडाल जो 70 सैकड़ो कोच गुलाम अहमद में भेनरुनि सां भरियल ॾिसी ऐं सिंधियाणी तहरीक जी नई जंहिं क़यादत हल्स कयो अदी ज़ीनत समो ऐं ज़ायदा शेख ऐं रुबीना शेख जी अॻवानी में ऐं अदी नाहिद जी अॻवानी में उन्हनि भेनरुनि जो जज़्बो ॾिसी मूंखे ई सिंध में नवां मिसाल ऐं नवां कदम पिया नज़र अचनि। हिकिड़ो ही पासो आहे जो तव्हीं हेॾे वॾे तइदाद में हिते गॾु थिया आहियो ऐं ॿियो पासो हू बि आहे त कुझु ॾींहं अॻु में हिन सिंध में नाहिद महर नाले हिकिड़ी ॿारड़ी जंहिंखे 12 सालनि जी उमिरि में एक्सप्लाइट कयो वियो, 12 सालनि जी उमिरि में एक्सप्लाइट कयो वियो, शादीअ जो वाइदो करे पढ़ंदड़ ॿारड़ीअ खे इस्तेमालु करे पोइ हुनखे ख़ुदकशी ते मजबूर कयो वियो। उहा नियाणी पंहिंजी ज़िंदगी विञाए वेठी त जेके हिन इलाइक़े जा दोस्त आहिनि, ही लोअर सिंध, ही थर जो इलाइक़ो, ही मीरपुर ख़ास जो इलाइक़ो, इन्हनि इलाइक़नि खे उत्तर सिंध जे भोजपुरी जे, शिकारपुर जे, कंदकोट जे, लाड़काने जे, सखर जे, खैरपुर जे भेनरुनि जी उन तकलीफ़ खे महसूस करणु खपे। कौमी अवामी तहरीक जा अॻवान दोस्तो, असांजो मिठी जो अॻवान दोस्त शाहनवाज़ जो, इब्राहिम मुफ्ती, गुलशन पली, सिंधियाणी तहरीक जे भेनरुनि सां हिननि इलाइक़नि जे भेनरुनि खे घर घर वञी उन खैरपुर जे, नौशहरे जे, नवाखा जे भेनरुनि जी तकलीफ़ुनि खे बाबति ॿुधायो वञी उन्हनि खे त सिंध में हिन दौर में नियाणियुनि सां छा थो थिए। हिन दौर में वॾा जलसा आहिनि, वॾा एहतजाज आहिनि, वॾियूं रैलियूं आहिनि, वॾा असेंबली में वोट पिया थियनि, मुक़ाबला पिया थियनि, सेनेट इलेक्शनूं, पर हिन दौर में सिंध जी नियाणी कीअं क़तल थिए थी, चंद ॾींहं कुझु
बटबटा थे थी बाबा न्याणी कतल थी गई जानका मेडिकल कॉलेज में बटबटा निमिरता छुट्टी गल तानिया खास के लिए छुट्टी गल नायला रंग गल छुट्टी हफ्तो 15 नी पाण एहतियात कयो हिन नाई महर ते हफ्तो 15 नी पाण सब एहतियात कयोसीं हफ्ते 15 ॾींहनि खां पोइ पाण खे ॻाल्हि विसरी वेंदी ऐं वरी का ॿी न्याणी क़तल थींदी। पाकिस्तान की सियासत में ॾिसो केॾा वॾा औरतुनि जा नाला आहिनि। इमरान खान साहब जी घरवारी आहे जंहिं लाइ चयो थो वञे त फ़ैसिला करण में वटि कहिड़ो इख़्तियार आहे। नवाज़ शरीफ़ साहब जी न्याणी आहे मरियम साहबा वकील बाख्तियार आसफा भुट्टो साहबा मख्तार भुट्टो साहबा के बाख्तियार पर उन बाख्तियार औरतुन पाकिस्तान के 11 करोड़ औरतुन ला छा कयो 11 करोड़ औरतुन रोज मरण क्यों रोज जीवन क्यों उन्हें सॼी जिंदगी चुल्ह ॿारण सुबुह जो उथी नाश्तो थियण पोइ नाश्ते खां पोइ वरी 2 कलाकनि खां पोइ डिनर जी मानी थियण ऐं पोइ वरी राति जी मानी थियण पोइ वरी हंध विछाइण पोइ सुबुह जो हंध वेड़ण पोइ ॿारनि लाइ नाश्तो ठाहिण पोइ का ॿारनि जा कपिड़ा इस्त्री करण मुड़ुस जा कपिड़ा मुड़ुस अॻ में नथो विझी सघे उहो अॻ में विझी सलवार लटकाइणी आहे मुड़ुस खत था लही हथ धोई नथो सघे हथ में चादर साथी ईंदो ज़ाल चादर वेठी मटाईंदी मुड़ुस ॿाहिरि 5-7 कलाक कमु करे पंहिंजी सॼी कावड़ अची घर जो औरतुनि लाइ मिले थो ॿाहिरि थी नथो सघे। समाज में ॿाहिरि जेके ज़िलतूं ऐं मुक़ाबला आहिनि सिंध जो मर्द उन्हनि जो मुक़ाबिलो नथो करे सघे। सिंध जो मर्द सॼी कावड़ ऐं कसर अची घर जी औरतुनि मां कढे थो ऐं उहा घर जी औरत न उन वटि पंहिंजी आमदनी आहे न उन वटि पंहिंजा पैसा आहिनि न उनखे पंहिंजे माइटनि जे पैसनि मां कुझु मिले थो। माइटनि जे पैसनि मां भाउ चवनि था मुंहिंजी भेण पंहिंजो हिसाब लेखो मूंखे बख़्शे छॾ जेका प्रॉपर्टी आहे उहे भाउर में अखियुनि जो वेठा आहिनि जीअं पीउ गुज़ारे थो कि भाउर चवनि था मुंहिंजी भेण मूंखे बख़्शे छॾियो पंहिंजो हिसो उनजा पैसा खायो वञे चवंदा उनजो घर आहे उनजो मुड़ुस आहे उनखे कहिड़ी ज़रूरत आहे पैसनि जी। मुड़ुस कमाए थो सो पंहिंजा पैसा पाण वटि थो रखे पुटु कमाए थो सो माउ खे दवा आणे थो ॾे या कपिड़े जो जोड़ो आणे थो ॾे। ही कहिड़े क़िस्म जो निज़ाम आहे जंहिंमें औरत वटि न पैसा आहिनि न घर जे फ़ैसिले जो इख़्तियार आहे न पंहिंजे धीउ ऐं पुट जी शादी जो इख़्तियार आहे न पंहिंजे कहिड़े शहर में रहे उन जे फ़ैसिले जो इख़्तियार आहे। ही कहिड़े क़िस्म जी जदीद दौर जी सिंध आहे जंहिंमें न्याणियूं क़तल थी त नंढड़ियूं ॿारड़ियूं हींअर हिकिड़ी वरी ॿिए ॿार सां रेप थियो आहे नंढड़नि ॿारनि सां रेप ज़ुल्म डाह बर्बरियत कोर्टुनि में केस साल पिया हलनि कहिड़े क़िस्म जूं अदालतूं आहिनि जिन अदालतुनि में रेप जा ज़िना जा सोडोमी जा केस सालनि जा साल शाहिद मैनिपुलेट थियो वञनि शाहिद मटिजो वञनि मुंडा खटियो वञनि। ही नंढा शहर कोट गुलाम अहमद जहिड़ा सामारे जहिड़ा कुंडरी जहिड़ा जुडे जहिड़ा टिकड़ी जहिड़ा बदीन जे गोलाची ऐं खोड़वा ऐं डंडे बागी ऐं तलहार जहिड़ा ऐं ठठे में जाती चुअड़ जमाली ऐं साकरे ऐं घारे ऐं उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि शहरनि जे विच में के उस्ताद जे रूप में के बस जे ड्राइवर जे सुजुकी जे ड्राइवर जे रूप में के पुलिस जे सिपाही जे रूप में के सहाफ़ी डॉक्टर या वकील जे रूप में हिकिड़ा दोहारी क्रिमिनल वेठा आहिनि जिन जूं अखियूं नंढड़नि ॿारनि ते ॿारनि थियनि जेके SHO या वॾे मुंशी जा दोस्त या उन्हनि खे भॻो पहुचाईंदड़नि उहे हर शहर में नंढड़नि ॿारनि सां जातियूं करियो उन्हनि जा फ़ोटा कढियो पोइ उन्हनि खे ब्लैकमेल वेठा कनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ केरु पुछी कोन थो सघे। नंढड़ो ॿारु 6 सालनि जो 8 सालनि जो 12 सालनि जो ट्यूशन ते पढ़णु वञे थो उते महफ़ूज़ न आहे। ही कहिड़ी सिंध आहे सेनेट जा वोट क़ौमी असेंबली जा वोट असीं खटी वियासीं असीं हाराए वियासीं उन
बाजार महसूस नथो थिए त हिकिड़े क़िस्म जे लुटींदड़नि मां बची ॿिए कहिड़े क़िस्म जे लुटींदड़नि मां फासलासीं। 12 सालनि खां सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, 13 साल थो हले। 2008 जे एंड खां छा आहे पाण हिन तव्हांजे तर में कोट गुलामन में छा आहे? हिन मीरपुर ख़ासि डिवीजन में का यूनिवर्सिटी आहे सरकारी कान्हे। थर जंहिंजे कोयले खे लुटियो पियो वञे, जंहिंजे अरबे रुपए जे वसीलनि खे लुटियो पियो वञे, उन थर में का यूनिवर्सिटी आहे कोन्हे। हिकिड़ो अची बिल्डिंग पूरी सॼी सिता करे भॼी वेंदा हुया। हिकिड़ी माई खे करे वेंदा हुआ मोटरसाइकिल में हलाए, सभु थर तरक़ी करे वियो। थर जूं लखे मायूं बचा पुठियां मरनि, हिकिड़ी माई खे कंदा बस पई हलाए, उन सां सभु तरक़ी कई आहे। उमरकोट में हिकिड़ो ॿार ॾेखारींदा, हिनखे फलाणे वज़ीर स्कॉलरशिप ॾिनी आहे, ॿिया हज़ार लखे ॿार पुठियां मरंदा। तंहिंजे करे हीअ जेके हुकुमरान आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त इहे जेके हुकुमरान आहिनि, इहो इमरान खान हुजे, नवाज़ शरीफ हुजे, बिलावल हुजे, आसिफ ज़रदारी हुजे, इन्हनि जी लिस्ट में तव्हांजो नालो आई कोन्हे, तव्हांजो को ज़िक्र ई कोन्हे। तव्हीं भले बालादेव में आया तो ख़ुशि था ॾियो, असीं ॿई पाकिस्तान जा शहरी असांजी कवड़ी ॿुधंदा हूंदा पीपल्स पार्टी वारा या पीटीआई, उनजो वास्तो ई कोन्हे। जेके वॾे रंगियूं पार्टियूं, जेके वॾेरनि जूं, ख़लीफ़नि जूं, दरगाहनि जूं, पीरनि जूं, अमीरनि जूं, कबीरनि जूं जेके पार्टियूं उन्हनि जी एजेंडा में कमी रही कोन्हे। पाण ज़ोरी उन्हनि में पंहिंजी एजेंडा टुमण जी कोशिशि ज़रूरु कयूं था। कॾहिं पलैजो साहब पंहिंजी एमआरटी में उन में टुमण जी कोशिशि करे थो सिंध जी एजेंडा, कॾहिं मोहतरम रसूल पलैजो साहब पंहिंजी एपीटीएम में आऊं ऐं पलैजो साहब लंडन में वञी टुमण जी कोशिशि कयूं था, कॾहिं पाण एआज में टुमण जी कोशिशि कयूं था, कॾहिं पाण जीटीए में टुमण जी कोशिशि कयूं था, कॾहिं पाण पूनम में टुमण जी कोशिशि कयूं था। पर जेको ॿियो लश्कर वेठो आहे एमआरटी खां वठी ॿिए इतिहादनि ताईं, उन्हनि जो तव्हां सां को वास्तो ई कोन्हे। उन्हनि जी एजेंडा में, उन्हनि जे इजलासनि में तव्हांजो ज़िक्र ई कोन्हे। इहो असीं आहियूं जो उन्हनि इतिहादनि में वञी अक़लियतनि जी ॻाल्हि हिन हींअर जेको सिंध में चूंडूं थियूं, उन में सिंध जे हिंदुनि, क्रिश्चननि ऐं अक़लियतुनि खे उन्हनि हक़ ॾिना वञनि, उन्हनि जूं ज़ोरीअ शादियूं न कयूं वञनि। उहो लुटियो ऐं उहो लुटो उहो हिन फ़क़ीर आयाज़ वॾी पली जे नालो कयो, कंहिं कंहिंजो कयो। सरदार वड़ियो जो वकील झुकियो जो हिंदोई रहियो जो सिंध जे औरतुनि जे लाइ असीं था ॻाल्हायूं, निमिरता लाइ असीं था निकिरूं, नाला रखण लाइ असीं था निकिरूं। ॿियो केरु आहे? असां खां सवाइ ॿियो आहे छा? असां खां सवाइ क़ौमी अवामी तहरीक खां सवाइ पाकिस्तान में ॿियो छा आहे? पार्टियूं त इलाही आहिनि, पार्टियूं त खोड़ आहिनि, पर पार्टियुनि जो तव्हां सां तालुक़ कहिड़ो आहे? हिकिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके चवंदियूं सभु कमु भलो इमरान खान थो करे या सभु ख़राबु। वञी ॾिसो सिंध में हिकिड़ियूं पार्टियूं आहिनि जेके चवंदियूं सभु सुठा कम इमरान खान थो करे, बाक़ी पीपल्स पार्टी 2 नंबर आहे, ॿिया ठग आहिनि, सभु बेकार। इमरान खान साहब नवाज़ शरीफ ठग आहे, ज़रदारी साहब ठग आहे, मरियम नवाज़ साहब ग़लति आहे, सभु इमरान साहब बसि। ॿियूं वरी पार्टियूं मिलंदियूं जेके चवंदियूं त इमरान खान सिंध खे तबाह करे खाई वियो आहे, बाक़ी ज़रदारी साहब सोन आहे, नवाज़ शरीफ साहब सोन आहे, इमरान खान सिंध खे तबाह करे वियो आहे खंडे। माना को अहिड़ो माण्हू कोन मिलंदो चवंदा आहिनि त माण्हू साधुनि सां संगत में पंहिंजनि सां पूरो न हुजे, ॻाल्हि करे अलाह वारी, ॻाल्हि करे इंसाफ़ वारी। सिंध में कहिड़ी पार्टी आहे, कहिड़ो अदीब आहे? अदीब शाइर कलमकार ॾिसो जिन खे 20 लख पघार मिले थी, जेके ज़रदारी साहब जे पेरो हूंदा आहिनि, उहे तव्हांखे लिखंदा नज़र ईंदा सोशल मीडिया ते, फेसबुक ते, सभु लिखंदा इमरान खान तबाह करे वियो, इमरान का ॻाल्हि कोन कंदा त ज़रदारी साहब छा कयो। ॿिया बि तव्हांखे नज़र ईंदा जेके चवंदा त ज़रदारी साहब तबाह करे वियो आहे, मर्कज़ में त सभु ज़बरदस्त कमु कयो। तव्हांखे को अहिड़ो पाकिस्तान में का पार्टी नज़र अचे थी जेका चवे त हीअ ॿई ग़लति आहे, जेका चवे त हीअ ॿई हींअर ग़लति आहे। तव्हांखे अॻु में जेके वेठा नवाज़ शरीफ वारा, उन्हनि कुझु कोन कयो। उनखां अॻु में जेके वेठा बेनज़ीर जी हुकूमत में, उन्हनि कुझु कोन कयो। सिंध जे मज़लूम माण्हुनि खे कुझु कोन मिलियो आहे। केरु चवंदो, केरु कोन चवंदो? छाकाणि त उहे किथां न किथां वञी पघार चालू आहे। पघार वारो माण्हू कीअं विढ़ंदो? पघार वारो लेखक कीअं विढ़ंदो?
त जेको ज़रदारी साहब सां मिलियल हूंदो वो भले ॿी पार्टी जो हुजे, सिंध जो बेकाऊ अदीब कलमकार दानशवर वकील डॉक्टर उन्हनि जी तारीफ़ कंदो। ख़बर आहे त एयाज लतीफ पलैजो हिन पीढ़ी जे ख़िलाफ़ आहे। ख़बर अथनि त क़ौमी अवामी तहरीक नाक़िद समूरनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ आहे। तंहिंजे करे हिननि जी चङी ॻाल्हि जी तारीफ़ कबी त असांजो मालिक रंज थी वेंदो, उहो कोन पुछंदा। तंहिंजे करे सिंधियो सन्ध्याणी तरीक़े जी भेनरो तव्हां खां बि हिकिड़ी शिकायत आहे। तव्हां ॿ टे महीना सरगर्म सोचियो, वरी ॿ टे महीना गुम थी थियूं वञनि। सियासत मुसलसिल चुरपुर जो नालो, सियासत मुसलसिल मैदान में रहण जो नालो आहे। ऐं ॿियो त हिकिड़ी अहिड़ी तरबियत कयो माण्हुनि खे त माण्हू रुॻो स्टेज जा बुखिया न हुजनि। तकरीर मूं कई कोन कई, शेयर मूंखे पढ़ायो, मूंखे नज़म कोन पढ़ायो, मूंखे अनाउंसमेंट कोन करणु ॾिनो। इहो मर्ज़ आहे सिंध में। सिंध में इहो मर्ज़ आहे, बुख आहे, हवस आहे, तलब आहे स्टेज ते वेहण जी, अॻियां वञण जी, पीछी कढण जी। वॾा वॾा माण्हू ॾिसंदा आहियां, मरियम नवाज़ साहिब आहे, अब्दुल साहब या ॻाल्हाईंदो आहे, इमरान खान साहब 5-7 महीने पोयां पीछी कढी बीहंदा आहिनि। त जेको जियो ते या एआर ते या समा ते या किथे न्यूज़ हलंदी त पोयां बीठो हुजा। इहा सिंध में पिट आहे, सिंध में पाकिस्तान में पिट आहे। ऐं स्टेज ते वेठुसि कोन वेठुसि, मूं तकरीर कई, मूंखां तकरीर कोन करायो, मुंहिंजो कार्ड में नालो कोन्हे, मुंहिंजो बैनर ते नालो कोन्हे, मूंखे कोन, मुंहिंजो नालो कोन खयों। बाबा नालनि खे केरु थो पुछे? तव्हांजी सिंध त वापी थिए, वतन वञे पियो, तव्हांजे माण्हुनि खे चिचलाए तड़पाए मारियो पियो वञे, तव्हीं नालनि में लॻा पियो, मुंहिंजो नालो आयो, मुंहिंजो नालो। तव्हीं कमु कंदव, नालो पाणे थींदो। तव्हीं मैदान में निकिरंदव, नालो पाणे थींदो। तव्हीं मुक़ाबिलो कंदव, नालो पाणे थींदो। तव्हीं पहिरीं सफ़ा में मुक़ाबिलो शुरू कयो। तंहिंजे करे ही जेके पैसनि ते हलंदड़ पार्टियूं, उहे वफ़ाक़ जे पैसनि ते हलनि, सूबे जे पैसनि ते हलनि, सेक्शन जे पैसनि ते हलनि। सेठ भत्तो मोकिले 5 लख महीनो, कारी बेग खणी अचे सेठ जे पघार ते। मूं रस्ते में चयो पिए, मूं चयो पिए असांजा दोस्त प्रोग्राम रखनि था, त जेको माण्हू प्रोग्राम रखे थो जे ज़िले में ऐं जेका टीम रखे थी उहा अटिको वञे। ख़र्च पैसा, स्टेज, मानी, लाउड, हाल, छना, बंदोबस्त ऐं ॿियूं पार्टियूं पघारनि ते हलंदड़, उहे ॻोल्हे प्रोग्राम रखाईंदा आहिनि। छाकाणि त प्रोग्राम में हले 5 लख ॿिया वठंदा आहिनि, कार्ड छपण जा ₹1 वठंदा आहिनि, सेक्शन खां आरपतनि खां 8,000 जा कार्ड छपड़ा कया 9,000 खाई वेंदा आहिनि। हुननि जी त लाटरी खुले थी त प्रोग्राम रखूं, मन को प्रोग्राम रखूं त बसूं भरे 5-10 लख खां मथां मालिकनि खां वठूं। हुननि जो गुज़र सफ़र आहे, हुननि जो धंधो आहे। बाबा हू धंधो था कनि, उन्हनि धंधो खे छॾियो। तव्हीं सिंध जी ॻाल्हि कयो, तव्हीं सिंध जे माण्हुनि जी ॻाल्हि कयो। ही सिंध जो ही ज़िलो आहे, ही ग़ुलाम अहमद जो ज़िलो आहे, जेको सॼी ज़िंदगी विड़ियो हक़ ख़ातिर ज़ुल्म जे ख़िलाफ़। अॼु हुन शहर जी हाल फोटा ॾिसो कंहिंजा लॻा पिया शहर में, तो पैना फ्लैक्स ते फोटा कहिड़े माण्हुनि जा, तव्हांजे कोट ग़ुलाम अहमद में फोटा कंहिंजा लॻियल आहिनि? जिन सिंध खे लुटियो आहे, जिन सिंध खे खाधो आहे, उन्हनि जा वॾा वॾियूं तस्वीरूं पैना फ्लैक्स लॻा पिया आहिनि। ग़ुलाम अहमद खे माण्हू सुञाणे ॾींदो। नए नस्ल जे माण्हुनि खां पुछो ग़ुलाम अहमद केरु आहे? ख़बर ई कान्हे। उन्हें ख़बर ई कान्हे हैदराबाद जदोई केरु आहे, उन्हनि खे ख़बर ई कान्हे शेख अब्दुल मजीद सिंधी केरु आहे। तंहिंजे करे सिंध खे, जेके सिंध जो मिडिल क्लास आहे, लोअर मिडिल क्लास आहे, उहो मैदान में निकिरंदो। सिंध जा हक़ीक़ी नौजवान न निकिरंदा, सिंध तरक़ी कोन कंदी। ऐं जेके अॼु अचो, तव्हां शाह लतीफ जो रूप पाण में पैदा कयो। शाह लतीफ, शेख अयाज, होशू सीधी, दोस्त सुनो, हेमू कालानी, रूप टपोली, सचल सरमस, इन्हनि जो जज़्बो पढ़ो, किताब पढ़ो, सिखो। सिंधी औरत जेका पढ़ियल लिखियल आहे, जेका 5 दर्जा पढ़ी आहे, उहा इहो जवाबु ॾियणु छॾे ॾे हाणे त मूंखे कमु आहे, मुड़ुस नथो छॾे, भाउ नथो छॾे, नंढड़ा ॿार आहिनि, ॿोड़ रखिणो आहे। बाबा तो ॿोड़ न ॾींदे त ॿोड़ दुनिया जी सभु मायूं पियूं रखनि। दुनिया जी 5 अरब मायूं ॿोड़ रधे रधे मरी वयूं, वरी ॿियूं 5 अरब मरी वयूं, वरी 5 अरब ॿिया मरी वेंदा। ॿोड़ रधे 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 ॿोड़ न ज़रूरी आहे, ॿोड़ ज़रूरत थी, ॿोड़ नौकिरी करणु ज़रूरी आहे, सभु मर्द
मकीरो मरण की रोड राड़ो मसला घर जो कम है लतीफ साईं चयो मकीरो मरण की हंजू हद महा सॼे ओछा चुंडी औरत की ओछा में पे मकीरो नरो कौन छड़ मकीरो मरण की हंजू हद महा तोता बंद विदा थो पेरू ने बार पहुंचनी पोहार सिधी सगड़ार नेत्र जी मेरे अजीम मकसद के पहुंचनी है जेकर तू मैदान में निकली पहुंची है जेकर तू रास्ते पे साबित कदम थी दी रहती है चैलेंजेस से कबूल करो मुकाबले ना जरूरी है मां वो मां करे बचन के मुकाबले से कहती आओ वाली जेको मुझे पर मां है मुझे पिए लिखे मुझे मां है मुझे पिए मुझे मुकाबला करना सिखाया मुझे मां है दोस्तों ने अनुभव सिखाया मुझे मां की कभी लेके मां ने पिए लिखाओ से मेरे बचन के सिखाया मुकाबला करना से जदो जाचो वो पढ़ गया तो चैलेंजेस हम जाएगा तो चैलेंजेस बाबा रास्तों को ने रोजगार को ने मसला को ने सामान को ने मोटरसाइकिल खराब थी या कैमरा को ने मोबाइल में बैलेंस को ने पैसा को ने आउं किया जा भाड़ो को बस निकली वई ये सब वण छयो सिंधियो ये सब छयो पर ये बंद किया जा भाड़ो को ने दोस्तन साथ कोनो उन जो कदर को दे सब छयो उठ वेली ओठा वेली ससुई बने भाई पुनो जी बोला में पुनो ये भलियो जे अकेला मुझे भलियो ने जे वो मैं चले भलियो ने करी न्याणी खुदकशी करेगी न्याणी खुदकशी करेगी वो हमारा कुछ तो घर में मगन जो बैठवा तो मुझे लोगों ने वो न्याणी जाए खाती उन जमाने पुनो एड़ो ही मुस्मानो और न्याणी भलियो मैं आप तरह करे बात भी तो आलो में अच्छे पानी में सोनी गिरी बिहार पानी में और करीब वहां में कोशिश करया बिहार करे पर पता बिठो करे पर भी है हली शाबाश हली बिहार में हम करे तो बिठो पुरु भरियो तो मेरे नाल बोली थी कि मैं आ गए बाव खाने लगा पुरु के वो ससुई उठ वेरी ओठा वेरी वेरी जड़म बे चौथो वेरी वाव जे लटा पुन बे पेरन का निशान हवा काटे पुनो के के बोले पेरन का निशान है नहीं तो उठो दुश्मन ओठा दुश्मन पेर दुश्मन पर निशान आई तो उठ वेरी ओठा वेरी जड़म बे चौथो वेरी वाव जो जे लटा पुनो बे लतीफ सही है पंचो वेरी सिज जो जे कुलई की हवेली छो वेरी छपर जो जबल छो वेरी छपर जो जे सवा कयाम शेर जबल रास्ता इंडियन आधा मुंडा सदा इंडियन खबरी करती पे हेता चढ़ दे होता चढ़ दे छो वेरी छपर जो जे सवा कयाम शेर सतो वेरी चंद जो खिड़ो न वही चंद आदमी खिड़ी को जो रोशनी थी सिज लई ससुई सा हशर दसो पेर उठाड़ा तमा मायू मर्दो तमा जिंदगी में करे हेड़ो को चैलेंज कबूल कयो तमा ने कहीं भेरो बैठो मसला दिया गाड़ी काम मिली भाड़ो को ने करण को के मुस्कों जो चले अमा को चले नंडो बार के थंगड़िया बार के मानी ठाणिया को चुप्पी बीमारा चाचो अस्पताल दाखला ससुई सो उठ वेरी ओठार वेरी जड़म देर चौथो वेरी वाव जो जे लटा पुनो पेर पंचो वेरी पंचो वेरी सिज जो जे कुलई की अवेर छो वेरी छपर जो जे सवा कयास शेर सतो वेरी चंद जो खिड़ो न वडी वेर तब वाहेरी वेर छुलू के छपर
जे बावजूद तब वाहिरे जी वेर और छुलू कया छपरे और चढ़ायूं भी कया जबलन दे जेडी मल वाहिरे जी वेर जडे पखी आखिरन में मोटन था जडे उंदे आए चंड खड़ियो कोने सिज लई चुको आ ओडी मल घर कोन थी विया ओडी मल शिकस्त कोन थी कबीला ओडी मल मैदान में आ ओडी मल अटैक पे कया जबल ते ओडी मल जबल ते मुझी चढ़ाई है और जबल सा मुकाबलो कई करन लाए मैदान में आ पुछते कोन थी हटा मुनकर है नकीर के जड़े मिठाई मरे पई ससुई मरे पई बल्कि मरी चुकी है मलाक रूह कब्ज करण का पोए हाल वाल करण मुनकर है नकीर के जड़े मिठाई तो पाण तो चवंदा आहियूं पाण नेक माण्हू आहियूं पाण अलाह जे फज़ल करम सां पाण नेक माण्हू आहियूं चवंदा आहियूं जॾहिं मरण जो टाइम अचे तो पाण खे कलमो पढ़णु खपे कलमो पढ़ हाणे रूह थो कब्ज़ थिए पर हू तो शायदि काफ़रानी हुई पाण वांगुरु नेक कोन हुई तंहिंजे करे मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी तिन खां पुनूं पुछां उन्हनि खां पुछा थी करे पुनूं जी मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उन खां पुनूं पुछाई अदा हिताई तो वियो साथ सॼण तो मुंहिंजो सॼण त कोन लॻे पियो सॼे जे नाम ते वञा इहो जज़्बो पंहिंजे वतन लाइ पंहिंजे सिंध लाइ ऐं अकेला थी वियासीं फलाणो थी वियासीं माण्हू कोन था साथ इलेक्शन कोन था कढूं माण्हू वॾेरनि सां वॾेरनि खे केरु थो पुछे वॾेरनि खे केरु थो ठुकराणे वॾेरनि खे इक़्तिदार मां विहण खां पोइ केरु ठुकराइण लाइ तयारु कोन्हे वज़ीरनि खे वॾेरनि खे हुकुमराननि खे सेठनि खे अरबपतिनि खे इक़्तिदार मां ॿाहिरि अचण खां पोइ को ठुकराइण लाइ तयारु कोन्हे को हथु ॾियण लाइ हीअं जो वरी थोरी वॾी सेंसी कराईंदा आहियो पोइ वरी जॾहिं उहो हाराए ईंदो आहे ऐं ॿियो तो गाॾीअ मां लहंदो आहे त तव्हां सभु रोड पाईंदा आहियो उहो जेको हाणे वज़ीर आहे उन ॻाल्हि लाइ उहो वीचारो फिको थियो शादीअ में जेको ॿ साल अॻु में वज़ीर हो तो थुकूं ॾिने उहो त बुछड़ो कयो ॿिए नंबर लाइन में वेठो हूंदो आहे अॻियां नओं वज़ीर वेठो हूंदो आहे तव्हां नए वज़ीर जे पोइ वास्ते कोन्हे पर हैदर में जतो ई त वज़ीर कोन हो तव्हांखे यादि आहे मिर्ज़ा कलीम में हिकु वज़ीर कोन हो शमसुल उलमा वाला में दाऊद को त वज़ीर कोन हो ख़ुशू शीदी ऐं दूल्हा दरिया खान त वज़ीर कोन हुआ अञा बि ज़िंदा आहिनि त अकेला थी वियासीं केरु नथो पुछे माण्हू चवनि असां सन्याणी अजीमन समो सुभाणे चवे ॾहनि सालनि खां पोइ सन्याणी तरीक़ा हलियसि अदी ममताज़ निज़ामानी चवे आउं ज़िंदगी हिन में गुज़ारींदसि दीदी ज़रीना बलोच चवे सभु वॾियूं पंहिंजूं सियासी लीडर्स उहे चवनि असीं हलियासीं असां ज़िंदगी गुज़ारी कुझु कोन थियो सिंध जा माण्हू सुजाॻ थियनि कोन था सिंध में तब्दीली अञा अची कोन सो वक़्तु भले न अचे तब्दीली भले देरि करे मां जो पेट में ॿार रखण में उन सां वास्तो हूंदो आहे छा त हीउ जेको ॿार मुंहिंजे मुल्क में आहे इहो ऑफिसर थींदो या कोन थींदो इहो वॾो थींदो कोन थींदो इहो जवान थींदो कोन थींदो इनखे नौकिरी मिलंदी कान मां चवंदी आहे हीउ मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे हीउ मुंहिंजो रतु आहे हीउ मुंहिंजो सतु आहे हीउ मुंहिंजो साह आहे इहो मुंहिंजे मुल्क में आहे ऐं हुनखे जनमु ॾींदुसि उन लाइ सभु तकलीफ़ूं कंदुसि छाकाणि त मुंहिंजो बचो आहे त केरु पुछे न पुछे कांदी कंग थियासि सोणी मरी वई आहे फलाणे जे काफ़िले में एतिरा माण्हू आया फलाणे जे जनाज़े में एतिरा माण्हू आया फलाणे जो वरी शादीअ में काज में एतिरा हाणे जंहिं ज़माने में सोणी हुई उन ज़माने में ॿियूं हज़ारे और लखे औरतूं हूंदियूं उन्हनि जूं शादियूं थी हूंदियूं उन्हनि जी शादियुनि में गीच ॻाया विया हूंदा खॾो भदर थियो हूंदो गीच थिया हूंदा लाऊं थी हूंदियूं उन्हनि वीचारनि ज़िंदगी जूं मौजूं माणियूं हूंदियूं ॿार ॼाया हूंदा ॾाढियूं नानियूं सोणी जो वई मरी तो तव्हांजे ख़्याल में सोणी थी वई नाकाम फिकर मरी वई हुननि मायुनि जा गीच थिया शादियूं थियूं पोटा ॾोटा ॼावनि हुननि खे त कंहिंखे यादि ई कोन्हनि उहे किरोड़े माण्हू जेके शादियूं थियनि गीत ॻाइनि लाऊं लॻनि भत खाजनि उन्हनि खे त केरु पुछे ई कोन थो जेका सोणी नाकाम थी वई उहा सोणी हज़ारनि सालनि जी हूंदी आहे जेका नाकाम थी वई जेके मंज़िल कोन मिली कांदी कंग थिया
दरिया में वहे पियो कांधी थियण लॻी आई करे पाणीअ जो वहिको कांधी तंग थिया तंग पखी उहे जी कांधी थिया सोने जे लाश में कांधी तंग थिया वहण जनाज़ो सोने जेको वहिको वहे पियो उहो जनाज़ो मंज़र ॾिसो सोणी में ॿियार सोनी में बुरी प्यार को भई प्यार खूब को नहीं तू घर बनी ना छोकरी की जिंदगी तबाह करे मैं हाल में को मुंह राणा में भई ये जा तुम खेती वाले घर बैठो मार में मुकाबलो करो ये सती सही तरह तो औरतों के लीडर करो मर्द काम करे घणो करे भड़ी भी दुआ मर्द शादी करे भड़ी भी दुआ 9 महीना बच्चे के पेट में मां रख दिया उनके तंजणा उनके आठणा उनके पालणा उनके सजी रात जागण उनना उजाला करण उनना सजी रात तकलीफ करण वो मां गुड़ समझी लो शादी करे माई पे नदी माई बाल जाओ मुश्किल भई पिया तो कह रहा है काफी तंग प्यास वहन चला जो सोहनी पढ़ाले बेजंजा पुनः तिन दिनास देख गजब जीवा जनाजे में केरन सोने दे हिकड़ा तंग ए बघा बघ काफी तंग प्यास वहन चला जो सोहनी पढ़ाले बेजंजा पुनः तिन दिनास जने अखियां नलक ॾिठास कोई मन काबू बेहा जने मलाइकन के सुनी इधर थोड़ा लाश तड़े मुझे मन बेहा तड़े मुझे कमिटमेंट बेहा है मुझे वास्तविक कोने तक के आए जनाबे में के आयो के ना आयो बात आए वतन के इसो सही कभी उनके लतीफ है सरबराह मुखे वारो मिलियो कोन मिलियो आ सदर जसकाम जस मुतकिल कई काम कई मुगन भाड़ो आहे कोने मुजो कार्ड में बैलेंस आहे कोने मुखे मुर्सा कोन छडियो ये सब कई न अधिका हज़ार साल की खबर बुधो ए पंज हन दौर में सुधी खबर बुधो हज़ार साल की बात आहे वतन के वतन ई सुध को वतन है ई सूबो कोने सुबह बुलाए कई हजार लखे साल की तारीख जो तसलसल है इस जमीन में जब पैर थोड़े बिछायो इन जमीन में असांजे तरदारन जा हदा उन जो हसरतूं उन जा मुकाबला उन जा जोश उन जा जज्बा उन जो मज़ामतूं वतन ऐं मज़ामतूं पैर बिछायो उहे मज़ामतूं असांजे बॉडी में असांजे सेल्स में असांजे आर्टरी सिस्टम में वठण असांजे तंती सृष्टि में उहे बगावतूं ऐं मुकाबला वठण वाधारे वतन खे आओ हित हुयास किथे उमर जे कैद में मावी थी चए पंहिंजे वतन खे वाधारे मरी वञा त पोइ छा कजे मक़बरो ठाराए ॾी एतिरा पैसा मुंहिंजे माइटनि खे मोकिले ॾिजई खत मोकिलाए ॾी पंहिंजूं ख़बरूं 4 टेकूं कराए ॾी पाड़े जे मदरसे वारनि ॿारनि खे ख़ुराक खाराए ॾी मथां अजरक विझी ॾेई मौलूदी घुराए ॾी इहे कमु ज़रूरु कयो मौलूदी कयो फर्स्ट क्लास मौलूदी ज़रूरु घुरायो फातम ज़रूरु कयो भले कयो पर हीअ त लतीफ सां किरदार त काफ़र किरदार पाण नेक माण्हू में पाण तव्हांखे ॾाढो नरियो वियो आहे भलो माण्हू नरियो उनखे मौलूद घुराए कलाम कराए ऐं फाता पढ़ाइनि असांजे काइद मज़ार खे बंदि करे तालो ॾेई वेठो उते वेठा फातो पढ़नि तालो ॾेई सिंध खां कचे होॾां भुटे जी मज़ार ते कब्ज़ो मदीन में कब्ज़ो काबू में कब्ज़ो ठठे में कब्ज़ो भले कब्ज़ा ससी ऐं सोणी ॿुधाओ माल जाते वाधाए वतन खे आऊं जे हिकु मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पवार त मुंहिंजी क़बर हिते न ठाराइजी मुंहिंजी क़बर मुंहिंजे माउ वटि वञी ठाराइजी हिते न वाधाए वतन खे आऊं जे हिकु मुयास त गोर मुंहिंजी सूमरा किच पवार पास ॾिज ॾाॾाड़ी ॾेह जे मंझां वॾो पास जेके वलूअनि शौक़ जे जेके ॾाॾा ने ॾेह ॾियूं उते जे वलियुनि जो मूंखे वास अचे मुंहिंजे लाश खे वाधाए वतन खे आऊं जे हिकु हुयास त गोर मुंहिंजी सूमरा
टिच पवान पास टिच दादा ने ले अजे मजा भलन वास बोलाई जिया ये मने बड़ मरी जब मुझे मन मरी ने जाने वाले करे बाऊ जिंदा आया करे बाऊ अमल आया करे बाऊ कामयाब आया कामयाब के जो शर्त हम असर दौर में बड़ो मां में मर्तब हासिल करने आए कामयाब के जो मकसद आए तब इस समय कर सके हो ईमानदारी से समझो का सही है भले का मानो का भले का मानो कर की दुकान भले का जवाब लेकिन भले सरकारी पगारदार दिन रात तवाते तबरागन भले तवाते तानागन भले तवाते तंसूतन भले खरीद कल बेगुन सा खरीद कल आराम से साए खतम सा खरीद कल मानो दिन रात तवाते यलनारकन तवा के खबर है तवा की कमिटमेंट है तब होया जिया के बने मड़ मरी रहे ताके खबर है तवा जो मड़ इन मिट्टी पे कसम थीनो ऐ जिंदगी के आखिरी घड़ी तई पर बदल सा वफादार ऐ सच्चा रहो तो क्यों रे मुखालफतू तवाजे झूठे ये लोग तई फुका दारो मुखालफत के ताके काम करवा में और मामला में तंत्र में तबरनी बशर्ते के कभी सच्चा आयो बशर्ते के कभी ईमानदारी से जमे रहो आओ अपील को कहना सिंध के मानव के तो लतीफ के पढ़ो एयाज के पढ़ो उस्ताद बुखारी के पढ़ो सिंध की तारीख के पढ़ो ताहिर में चर्चा की दो दे सूबे ताई करा खान होश महमूद आई ऐं उन्हनि खां वठी आशिक हुअण जे नवाज़ तंगाणी ऐं गज़ाला फतूल सदीकी ताईं फाज़ल वारो ऐं रसूल बख्श पलीजे ताईं तारीख़ पढ़ो त मुक़ाबिलो कीअं थींदो आहे कॾहिं बि पंहिंजे वतन सां तोड़ कीअं कबो आहे आउं सिंध जे माण्हुनि खे अपील थो कयां त हीउ दौर तकलीफ़ुनि जो आहे हीउ दौर चैलेंजिस जो आहे हिन दौर में हिक ॿिए ते तंज़ुम हिक ॿिए ते हमला छॾियो हिक ॿिए जी मुखालफ़त छॾियो सिंध जी समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ खे सॾु करिया सिंध चैलेंजिस में है पाकिस्तान चैलेंजिस में है उनजे लाइ हिकिड़ी वसीउ ख़याल हिकिड़ी घणतरफ़ी हिकमत अमली जी ज़रूरत आहे सिंध खे बचाव लाइ सिंध जे वसीलनि खे बचाव लाइ सिंध जे बेटनि खे बचाव लाइ सिंध जे पेट्रोल तेल ऐं गैस जे बचाव लाइ सिंध जी सुञाणप खे बचाव लाइ सिंध जी गैरत खे बचाव लाइ पाण सभु गॾिजूं पाण सभु हिक ॿिए सां वेझा थियूं पाण सभु हिक ॿिए जे ॿाहुनि जो बल थियूं पाण सभु हिक ॿिए लाइ आफ़त थियूं पाण सभु हिक ॿिए जी रहनुमाई कयूं पाण गॾिजी वेंदासीं त पाण समूरनि दुश्मननि खे शिकस्त ॾींदासीं पाण फातह बणींदासीं सिंध फातह थींदी सिंध ज़ुल्म खे शिकस्त ॾींदी आउं तव्हांखे अपील थो कयां त सिंध जे इन फतह लाइ आख़िर में हिन जज़्बे सां सिंध जे नारे जो जवाबु ॾियो कि सिंध जे समूरनि दुश्मननि खे ख़बर पए कि सिंध बुटाइल आहे सिंध मुनज़्ज़म आहे पाकिस्तान जा 22 करोड़ माण्हू उनमें मुनज़्ज़म आहिनि मुंहिंजो साथ ॾियो नारे 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 सिंध जिया 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 सिंध पोइ सिर्फ़ मां अटिन जो दावो सभिनी जो आवाज़ कढणु खपे नारे 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 सिंध जिया 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 सिंध नारे 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 सिंध जिया 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 नारे 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 सिंध सिंध जिया जिया सिंध जीअंदी आवाज़ जीअंदो सिंधियाणी तहरीक जीअंदी क़ौमी अवामी तहरीक जीअंदी सिंध जे समूरनि पॉलिटिकल पार्टी जा सच्चा खरा इनकलाबी साबित कदम ऐं बहादुर कारकुन थींदा फतह सिंध जी आहे फतह 22 करोड़ मज़लूम माण्हुनि जी आहे जी सिंध